अवां ॾिसी रहिया आहियो नेशनल ऑनलाइन न्यूज़, ग़रीब अवाम ऐं क़ौम जो सागारो आवाज़। त पोइ ॾिसंदा रहियो नेशनल ऑनलाइन न्यूज़। जी नाज़रीन, नेशनल ऑनलाइन न्यूज़ सां गॾु आऊं सलीम रज़ा। पेश आहिनि हिन वक़्त जूं अहम ख़बरूं। मदे जी खां सलाहदीन सूमरो जी ख़बर शामिल कंदा आहियूं त मदे जी भरिसां नओं अमरोड थाणे जी हद ॻोठ मंधू जी वांड में जूणजा बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में झेड़ो थी पियो, जंहिंमें सरोटनि ऐं लठियुनि जो आज़ादाणो इस्तेमालु कयो वियो, जंहिंमें धकु लॻण करे अब्दुल कादिर जूणे जो, खलील, नदीम, सदाम जूणे जो समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे मदे जी अस्पताल दाख़िल कयो वियो। उन मौक़े ते हिकु धुर जे माण्हुनि मिर्ज़ापुर प्रेस क्लब पहुची अब्दुल कादिर जूणे जो, जमील, खलील, गुलाम रसूल, अब्दुल समी, अब्दुल हमीद, हातिम, नसीम, शाहिद, मुनीर, मंज़ूर जूणे जो ॿियनि एहतजाज कंदे चयो त ॻोठ जो ट्रांसफार्मर सड़ी वियो। उन सिलसिले में सभिनी ॻोठ वारनि पंहिंजी मदद पाण तहत फोड़ी करे ट्रांसफार्मर ठारायो। गुज़िरियल राति रियाज़ जूणे जो वारनि जी धुर ट्रैक्टर हणी पोल किरायो। सुबुह ॻोठ वारनि गॾिजी कान पुछाणो कयो त हुननि दादागीरीअ जो मुज़ाहिरो कंदे एवज़ सद्दाम, साजिद, रियाज़, ज़हीर ऐं ॿियनि मथां लठियुनि ऐं सरोटनि जो हमिलो करे ॾिनो, जंहिंमें असांजा 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हुननि IG सिंध, DIG लाड़काणो, SSP शिकारपुर खे अपील कई त मामले जो नोटिस वठी बासर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। होॾां अमरोड शरीफ़ थाणे ते रियाज़, साजिद, ज़हीर, सदाम जूणे जो ख़िलाफ़ रिपोर्ट पिणु दाख़िल कराई वई आहे।